इंसान जो हिन दुनिया में कुझु बि कोन्हे को। खामखा जो माण्हू बावण कंदो आहे त हे मुंहिंजो आहे, हे मुंहिंजो आहे, कुझु बि कोन्हे को। इंसानु जनमु वठंदो आहे ॿियनि जे घर में, वरी नालो बि हुनजो ॿिया ई रखंदा आहिनि, वरी कपिड़ा बि हुनखे ॿिया ई पाराईंदा आहिनि। जॾहिं वॾो थींदो आहे पोइ जो कुझु बि हिन गॾु कयो, हिलाल या हराम, वरी जॾहिं मरंदो आहे त बि हुनजो नालो ॿिया रखंदा आहिनि, मरहूम। ऐं वरी कपिड़ा बि हुनखे ॿिया ई वठी पाराईंदा आहिनि, कफ़न। वरी घर बि हुनखे ॿिया ई ठाहे ॾींदा आहिनि, यानी की क़बर। हिन जो सिर्फ़ु वञी उहो ई वञी थींदो आहे आख़िरत में, जे अगरि हिन भला कम कया ऐं इंसान जी ख़िदमत कयईं ऐं कंहिं बि इंसान खे हिन तकलीफ़ नाहे ॾिनी ऐं अलाह जी राह में हिन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, त पोइ हिनखे जन्नत मिलंदी, उहा हिन जे नाले थींदी। जे अगरि हिन इंसाननि खे तकलीफ़ ॾिनी, ठगी कयईं, हराम कमायईं, त पोइ जहनम हिनखे मिलंदो, उहो जहनम हिन जे नाले थींदो। भई खामखा जो इंसाननि खे बावरात, हे मुंहिंजो, हे मुंहिंजो आहे, इंसान जो कुझु बि कोन्हे को। जो कुझु हिन कमायो उहो हुनजे पोयनि जे ई नाले थी वियो, पर हिन जे नाले कुझु बि न रहियो वञे, हिन जे नाले वञी आख़िर में रहंदो, पोइ जो कुझु बि वञी थिए।